बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सौजूरो न्यूज़ में भली कार। उबाड़े में मुबना दहशतगर्द जाणाए क़त्ल कयल मीरपुर माथेलो वासी जो लाश रात जो 2 बजे वारसन हवाले कयो वियो। मीरपुर माथेलो मां सौजूरो न्यूज़ रिपोर्टर मोहम्मद हनीफ सूमरो मूजिब इमामदीन पिताफ़ी जे जनाज़े निमाज़ ॻोठ नबी बख्श पिताफ़ी में अदा कई वई, जंहिंमें सवें माण्हुनि शिरकत कई। जनाज़े निमाज़ में वॾे अंग में माण्हुनि जी शिरकत। उबावड़े वाक़े में मारियल नौजवान खे अबाणे क़ब्रिस्तान पारो वारी क़ब्रिस्तान में दफ़न कयो वियो आहे। उन मौक़े ते क़त्ल कयल नौजवान इमामदीन पिताफ़ी जे पीउ अब्दुल्ला पिताफ़ी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो पुटु बेगुनाह हो, जंहिंखे पुलिस दहशतगर्द जाणाए कूड़े मुक़ाबले में मारियो वियो आहे। जुडिशनल इंक्वायरी कराई वञे। नाज़रीन, उबावड़े में मुबना दहशतगर्द जाणाए क़त्ल कयल मीरपुर माथेलो वासी जो लाश रात जो 2 बजे वारसन हवाले कयो वियो आहे।